ए मासात कुंज कुजाड़ो मासात सुरई तोखे राणे खान घणनि ॾींहंनि जी मोकल ॾिनी आहे इते असां वटि रहण जी। ए मोकल त मूंखे दिलि सां ॾिनी आहे। चवे पियो जेतिरा ॾींहं तुंहिंजी दिलि चए न उते रहिज। इहो त तमामु सुठो मासात। असीं काफ़ी ॾींहं गॾु हूंदियूंसीं। ए मासात ए वरी बि असांखे धार त थियणो आहे न। हा मासात विछोड़े जो दर्द त हुन दिलि खे हूंदो आहे जंहिंखां पंहिंजा परे थी वेंदा आहिनि। ए मासात ए तूं वरी बि पंहिंजनि जे प्यार जी ॻाल्हि त करीं थी पर मूंखे राणे खान जो क़ैद थो यादि अचे। हा मासात आज़ाद माण्हू खे जॾहिं क़ैद कबो त ज़ाहिर आहे हू हुते ॾुखी ज़िंदगी गुज़ारींदो। ए राणो मुंहिंजो जाम ख़्यालु रखंदो आहे पर क़ैद त वरी बि क़ैद ई आहे। ए जॾहिं पूर पवंदा आहिनि तॾहिं राणे जो प्यार बि विसरी वेंदो आहे। पर हाणे फासण खां पोइ फतकण कहिड़ो मासात। ए हाणे चङो मासात ए इलाही अवेर थी वई आहे। ए अम्मा घरे इंतज़ार कंदी हूंदी। ए जेकॾहिं राणे खान खे ख़बर पइजी वई न हिते घणो बीहण बि सुठो कीने ए त नाराज़ थींदो। ए हाओ हलिया ए हलिया। अरे मुड़ा किथे मरी वे आयो मुदेरी आयो। उजाड़ो मुदेरी ओ मुदेरी आऊं तो कुजाड़ो पे कयो हाँ मुदेरी गुलन जी गुड पे कढे भाव गुड त हारी था कढन अग तो अहिड़ो कम किने कयो मुदेरी बस ई पूरा पे जियो हल हल तो हल वञा तो मुझे चले हल तू मूंखे पाणी पियार वञी पाणी पियारे हा एॾो खपो रहे मुझे अइरन हाणे त ख़ुशि आहीं न हाँ जो सोरीअ खे वेहारी वेठी आहीं। ए आओ आओ किने असांखे तव्हांजी ज़रूरत वञी डंड जे तरे में पओ ऐं आजी बि असांखे ज़रूरत कीने ये हरिया भरिया वात महण। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।